मीरवा गोरचाणी हरीश कुमार बाज़कानी जी रिपोर्ट मूजिब मीरवा गोरचाणी में गरीब पोरियत मोहम्मद अकबर आराई अगुणे यूसी कंगोरो ब जे नाज़िम चौधरी ख़ालिद आराई जे ज़ुल्मन खिलाफ़ पंहिंजे मासूम पुट समेत प्रेस क्लब मीरवा पहुची एहतजाज कंदे चयो त मुंहिंजी 12 एकड़ ज़रई ज़मीन ते चौधरी ख़ालिद ज़ोरी कब्ज़ो करण जी कोशिश करे रहियो आहे ऐं मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे जॾहिं त मुंहिंजी ज़मीन जो पाणी ज़ोरी पंहिंजी ज़मीन में वहाए मूंखे दरबदर करे रहियो आहे। हुन वधीक चयो त आउं सिक्योरिटी गार्ड जी प्राइवेट नौकरी करे बच्चन जो पेट गुज़र करण ते मजबूर बणियल आहियां। मुंहिंजूं 6 नौजवान न्याणियूं आहिनि जिन जो मुस्तक़बिल चौधरी ख़ालिद जे ज़ुल्मनि जे करे तबाह बर्बाद थी रहियो आहे। आउं वज़ीर आज़म वज़ीर आला सिंध IG सिंध ऐं DIG मीरपुर ख़ास खां मुतालबो करियां थो त बासर चौधरी ख़ालिद ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।